सुप्रीम कोर्ट के जज जस्टिस अतर मिल्ला रिमार्क्स ॾींदे चयो आहे त समूरा इदारा सियासी मुखालफ़नि जे पोयां पियल आहिनि। 40 वरनि बाद चूंडियल वज़ीर आज़म जे क़त्ल जो एतराफ़ कयो वियो, कंहिंखे ज़िम्मेवार करार ॾेई सज़ा ॾियणु घुरिजे। सुप्रीम कोर्ट में क़त्ल केस जे जवाबदार इसाक़ जी ज़मानत जी दरख़्वास्त जे ॿुधणी दौरान दिलचस्प मकालमो थियो। जस्टिस अतर मिल्ला रिमार्क्स ॾींदे चयो त 2017 खां केस सुप्रीम कोर्ट में ॿुधणी हेठि आहे। समूरा इदारा सियासी मुखालफ़नि जे पोयां पइजी विया आहिनि। आइन ते अमल थिए हा त अहिड़ियूं हालतूं न हुजनि हा। जस्टिस जमाल मंदोखेल जो चवणु हो 3 वज़ीर आज़म माराए विया, 3 वज़ीर आज़मनि जे केसनि जो छा थियो? बलोचिस्तान में हिकु सीनियर तरीन जज बि मारियो वियो। हुन चयो त जेसिताईं इदारा सियासी इंजीनियरिंग में रुधल रहंदा तेसिताईं अहिड़ी सूरत रहंदी। माण्हुनि खे इदारनि ते यकीन नाहे रहियो। माण्हू चाहिनि था त सभु कुझु सुप्रीम कोर्ट करे। जस्टिस अतर मिल्ला चयो त 40 वरनि बाद चूंडियल वज़ीर आज़म जे क़त्ल जो एतराफ़ कयो वियो। वज़ीर आज़म जे क़त्ल खां वॾो ॾोह कहिड़ो थी सघे थो? कंहिंखे ज़िम्मेवार करार ॾेई सज़ा ॾियणु घुरिजे। ॿुधणी दौरान जस्टिस मलिक शहज़ाद जो चवणु हो त जंहिं मुल्क में वज़ीर आज़म जो अहिड़ो हाल हुजे त आम माण्हू जो कहिड़ो हाल हूंदो। हुन चयो त वज़ीर आज़म हिकु ॾींहुं वज़ीर आज़म हाउस में त ॿिए ॾींहुं जेल में हूंदो आहे। कंहिंखे ख़बर नाहे त केरु केतिरा ॾींहं वज़ीर आज़म हूंदो। उनखां पोइ सुप्रीम कोर्ट पुलिस खे जवाबदार इसाक़ खे गिरफ़्तार करे जेल इख़्तियारनि हवाले करण जो हुकुम ॾिनो।